कोटड़ीअ मां ज़ुल्फ़कार अली हालार मूजिब सिगा शाख कोटड़ी बज़म ग़ालिब मलकानी पारां आवाज़ ऐं ॾाप जे वॾे नाले सालिह मोहम्मद शाह खे यादि कंदे फ़तेह ख़ान जी कचहरी मुनक़द कई वई, जंहिंजी सदारत नामवर सुघड़ काज़ी बदर कई। महिमाननि में कहाणीकार अख्तर रिंद, इल्ताफ़ मलकानी, महबूब सिंधी, ख़लीलुल्लाह मेमण, अब्दुल सत्तार भुट्टो, लोंग मला, मदनी चांडियो, लेखक असगर गाॾई, मोहम्मद मदनी शामिल हुआ। ज़ुल्फ़कार अली हालार सुमरे चयो त सैयद सालिह मोहम्मद शाह लोक ॾाप जो वॾो नालो आहे। महबूब सिंधी चयो त सालिह मोहम्मद शाह आवाज़ जो जादूगर हो। इल्ताफ़ मलकानी चयो त सालिह मोहम्मद शाह सिंधी सकाफ़त खे हथी वठाइण लाइ फ़तेह ख़ान जी कचहरी शुरू कई। अख्तर रिंद चयो त सालिह मोहम्मद शाह ऐं अब्दुल करीम बलोच रेडियो टीवी जा वॾा नाला हुआ। अब्दुल सत्तार भुट्टो चयो त सिगा अमली तौर ते यकीन रखे थी। सदारती ख़िताब कंदे काज़ी बदर चयो त सालिह मोहम्मद शाह सुघड़ाइप जे अहसास जो नालो आहे। फ़तेह ख़ान जी कचहरी में शाइरनि सुघड़नि लोंग मला, रोशन ॾेपर, साबिर मिस्री जमाली, ख़लीलुल्लाह मेमण ख़ामोश, शमशाद शाइर, साबिर सैयद पुरी, कादिर सिंधी, फयाज़ कमराणी, हसनैन सुमरो, सरदार अली सुमरो, नंढड़ो मोहसिन अली सुमरो, ग़ुलाम मुस्तफ़ा काबूरो, मोहम्मद मदनी चांडियो, अताउल्ला साहिड़, उमैद अली ऐं ॿियनि ॾोर बैत शाइरी पढ़ी दाद वरितो, जॾहिं त रागिन मुज़फ़र हुसैन चांडियो, प्यार अली प्यार ऐं निया हुसैन क़ौमी गीत ॻाए कचहरी खे झुमाए छॾियो। कारवाई ज़ुल्फ़कार अली हालार हलाई।